सिंध सुगड़ लोको तंजीम सलात पारां सिंध जे नाले वारे सुगड़ उस्ताद बहार अली बहार बुर्ड़ो जी 7वीं वरसी मुबारकपुर भरिसां ॻोठ बहार बुर्ड़ो में मल्हाई पई वञे। अचो त हिते मौजूद उस्ताद जे जेके परस्तार आहिनि, शाइर आहिनि, सुगड़ आहिनि, परे परे खां ॾाढ धणी हिते आयल आहिनि। अचो त संदन उन्हनि खां मालूम कयूं उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। यकीनन अॼु असां जंहिं शख़्सियत जंहिं हस्तीअ जे वरसी तक़रीब में मौजूदु आहियूं, उस्ताद बहार अली बहार बुर्ड़ो हिकु ई वक़्तु घण रुखी शख़्सियत हो। हू जेकॾहिं सुगड़ाइप जे मैदान में ॾिसूं था त महान सुगड़ नज़र अचे थो ऐं लोक रंग राग मौसीक़ी जी दुनिया में हू तमामु महान मौसीक़ार नज़र अचे थो। शाइरी जी दुनिया में महान शाइर नज़र अचे थो ऐं ओताकी मुड़सनि जे हवाले सां तमामु सख़ी नज़र अचे थो। असां जॾहिं हुन जी वरसी तक़रीब में हिते पहुता आहियूं त असांखे इंतिहाई अफ़सोस थियो आहे जंहिं सॼी ज़िंदगी लोक अदब जे हवाले सां सर्फ़ कई, वक़ुफ़ कई ऐं उन जे हिन मज़ार ते को ख़ासि इंतज़ाम कंहिं सुगड़ हाल कंहिं कचहरी हाल जो नाहे। असीं मुतालबो कयूं था त उस्ताद बहार अली बहार बुर्ड़े जो हितां जा इलाइक़े जा सरहदी वारा जेके आहिनि उहे हिते हिकु सुगड़ कचहरी हाल ठहिराइनि ऐं उस्ताद जे नाले सां लोक अदब जो इदारो क़ाइमु कयो वञे, जंहिंमें उस्ताद जे छॾियल फ़न खे ऐं ख़ासि करे उन जे जेको शागिर्दनि जो तसलसुल आहे, उन लोक मौसीक़ी हुजे या सुगड़ाइप हुजे, उन फ़न खे सेखारियो वञे उस्ताद बहार जे नाले सां उन क़ाइमु कयल इदारे में। मूं मारू मञिया मूं जॾहिं त मलीर में चूंडनि मोक में हा मुंहिंजी आहे हा त कॾहिं किराईंदे कोट खे। मोहम्मद सालिह अब्बासी सिंध सुगड़ संगत भलाई तंज़ीम जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहियां। अॼु असीं सिंध जे तमामु नाले वारे सुगड़ शाइर अदीब ऐं फ़नकार उस्ताद बहार अली बहार बुर्ड़े जी 7वीं वरसीअ में शरीक थिया आहियूं। हिते अची साईं जो जेको अदबी पोरियो ॾिसी ॾाढो ख़ुशी बि थी आहे। सिंध बलूचिस्तान पंजाब खां हिते महिमान आयल आहिनि। हिकु ॻाल्हि जो दुख बि थिए थो त सरकार सॻोड़ी अलाए छो जेको आहे निंड पई आहे। हिन हेॾे वॾे हिकिड़े दानिश्वर अदीब सुगड़ जी मज़ार जे भरिसां को सुगड़ हाल तामीर करायो वञे त जीअं हिते जेको आहे सो कचहरियूं थी सघनि ऐं हीउ रस्तो जेको आहे उहो बि माना अहिड़ो त आहे जो का मोटर साइकिल अचण लाइ बि माना उते जेको आहे मसइलो आहे। असां हितां जे नुमाइंदनि खे मोहतरम सरकी साहब आहिनि या ॿिया जेके हितां जा चूंडियल जखराणी साहब आहिनि, उन्हनि खे अपील कंदासीं त महिरबानी करे हिते सुगड़ लोक अदब हाल उस्ताद जी मज़ार जे भरिसां तामीर करायो वञे ऐं हीउ रोड जेको आहे किलोमीटर थींदो। नींहुं लॻो निंड फिटी वियो अखिड़ियुनि मां आराम, चारई तरफ़ तकियां वेठो तुंहिंजा सॼण सुबुह शाम, लॻी बाहि बिरह जी तन अंदरि तमामु, ॾे अचण जो अंजाम बेवस इन बहार खे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, सहाफ़ी बिरादरान जी जेके सभई शरीक थिया। मां इहा ॻाल्हि कंदुमि त मुंहिंजे लाइ बाइस ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं बहितरीन खां बहितरीन सालाना यादि मुंहिंजे उस्ताद बाबा बहार अली बहार बुर्ड़े साहब जी मल्हाई पई वञे। मां हिन चैनल जे ज़रिए इहा गुज़ारिश कंदुसि वस वारनि खां, ख़ासि करे हितां जा जेके नुमाइंदा आहिनि MPA या MNA जेके बि हिन तक सां वास्तो रखनि था, ख़ुदा तव्हां ॾिसो हिन पुल खे किनारो न थी सघियो आहे, का बि गाॾी शाख में बि किरी थी सघे। उनखां पोइ हिन टुकरो आहे सिर्फ़ु इहो पथर पिया आहिनि। तव्हां हिते अचो त तव्हांखे अहसासु थींदो त उस्ताद बाबा जी केॾी हैसियत आहे जो हेतिरा हज़ारनि जे तादाद में माण्हू शरीक थिया आहिनि उस्ताद जे वरसी में। सो इहो कमु थियणु घुरिजे ऐं सकाफ़त खाते वारनि खे मां गुज़ारिश कंदुसि त हेॾो उस्ताद बाबा बहार अली बहार बुर्ड़ो जेको आहे लोक सलात जो अॻवान हुयो, उन जी सालाना हीअ वरसी हलंदी रहे थी ऐं इंशाअल्लाह ता क़यामत हलंदी रहंदी। महिरबानी करे हिते जेको आहे अहिड़ो हाल ठहिरायो वञे या हीअ महदूद एरिया आहे हिन खे थोरो वधायो वञे अॻिते जेको आहे सो जीअं आराम सां गाॾियूं बीही सघनि या अटेंडेंस जेका आहे सुगड़नि ऐं शाइरनि जी थी सघे। उस्ताद बहार अली बहार बुर्ड़ो जी वरसीअ ते एॾो सारो वॾो मजमू ऐं संदसि जा शागिर्द ऐं फ़नकार दोस्त, छो त हर फ़न में उस्ताद माहिर हो। उनजे प्रोग्राम वरसीअ में पहुता सॼी संगत संदन जा महिरबानियूं आहिनि, दावत ॾियण वारनि संदन जूं, साईं जन जे नींगरनि जूं ऐं साईं जे सुगड़ शागिर्दनि जूं हिन अदब सां ख़िदमतूं उहे ज़ाहिर पयूं थियूं। जीअं साईं सांवल मीर अली चयो या साईं असांजे भाउ मुमताज़ अली अब्बासी चयो त जेका हिते सहूलियतूं आहिनि से बिल्कुलु कोन्हनि के इहे सहूलियतूं ज़रूरी आहिनि, हक़ आहे। मुल्क जे कुंड कुड़छ खां आयल
ॾात धड़नि थोरे अदब दोस्त उन्हनि इहो शिकायत कंदे ॿुधायो त उस्ताद बहार अली बहार जे हाल मुक़ररु कयो वञे ऐं उन खे जेके मज़ार ते जेके रोड रस्तनि जी सहूलियत न आहे उन सहूलियत खां ॿिया रस्ता कयो वञे। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक खोसो, जैकब न्यूज़ मुबारकपुर।